सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। असां तव्हांखे बेज़ार करे छॾियो आहे, पर छा कयूं, असां भी मजबूर आहियूं। न त पंहिंजो घर छॾे केर पराए घर में रहंदो आहे। मां त तव्हां मां बेज़ार न आहियां थी, बाक़ी तव्हां जेकॾहिं बेज़ार थी पयूं आहियो त उहा ॻाल्हि कयो। न मां न असां तव्हां मां बेज़ार आहियूं, न हिन घर मां। बस असां त पंहिंजी ज़िंदगीअ मां ई बेज़ार आहियूं। बचल ज़िंदगी खां बेज़ार नथी बचल, बाक़ी दुख सुख ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। शायदि उहे तो बि दुख कोन ॾिठा हूंदा जेके मूं ॾिठा आहिनि। असांजी दुआ आहे त मालिक साईं तव्हांखे हर दुख खां दूर कंदो। दुखनि खे यादि करण सां ज़िंदगी पार पइजी वेंदी आहे। हुनजी पचर छॾियो, ख़ुशियुनि खे यादि कयो। मालिक साईं कंदो त तव्हांजी ज़िंदगी वरी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी। मुंहिंजी ख़ुशी मुंहिंजी न्याणीअ सां ॿधल आहे। जेकॾहिं उहा नवाब खान जे चंबे मां आज़ाद थी अचे थी त मुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा। अदी नैना ज़रूर असां वटि वापसि ईंदी। सिजावल ज़ोर लाए पियो थो, अलाह कंदो त कामयाब थींदो। नवाब खान जहिड़े ज़ालिम खां तव्हांजी न्याणी खे ज़रूर आज़ाद कराईंदो। सिजावल खान, तुंहिंजे मथां खून जी एनसी दाख़िल आहे। खानी जो तो पंहिंजो ज़ोर लॻाए मथां गिरफ़्तारी रोकराए छॾी आहे। आख़िर घणा ॾींहं तव्हां पाण खे कानून जी गिरफ़्त खां महफ़ूज़ रखे सघो था? सुबेदार तोखे जेकॾहिं गिरफ़्तार करणो आहे त मां हाज़िर आहियां। अॼु सुभाणे महीने या साल खां पोइ बि पंहिंजो ज़ोर लाए सघे। मां तोखे हिते ई मिलंदुसि। मां हिते ज़ोर आज़माई करण न आयो। मूं मञो त तव्हां हैसियत रखो था, पर मुंहिंजे मथां ज़ोर आहे। तव्हां जी ऐं नवाब खान जे विच में ठाह कराए छॾियां। जेसीं ताईं तव्हां जे विच में ठाह न थींदो, मां हिते अमन कोन कराए सघंदुसि। सुबेदार साहब, जेकॾहिं तव्हां असांजो ठाह था करायो त पोइ इहो सोचो अथव तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थींदो? सिजावल खान, तंज़ खे छॾ, हक़ीक़त ते अच। यकीन कयो त मूंखे मथां खां ज़ोर पियल आहे। नवाब खान ऐं तुंहिंजे विच में दुश्मन जी घणी बाहि ॿरी चुकी आहे, घणी। हाणे ठाह थियणु घुर्जे त बहितर थींदो। ठीकु आहे सुबेदार, तव्हां घुरायो नवाब खान खे, मां ठाह लाइ तयारु आहियां। पर नवाब खान त मूंसां अॻ में बि हिते ॻाल्हियूं करे वियो आहे। ॻाल्हियुनि करण खां पोइ पंहिंजे ज़िद तां हेठि लहण लाइ तयारु ई न आहे। कीअं कमु ठहंदो? जेकॾहिं तव्हां चाहियो त उन ॻाल्हियुनि जे विच में मां वेहण थो चाहियां। ठीकु आहे इकबाल साहब, मूंखे को बि एतिराज़ न आहे। ठीकु आहे सिजावल खान, ठीकु आहे। मां सुभाणे नवाब खान सां गॾु अची वेंदुसि। उमेद आहे त तव्हां कुझु हेठि लहंदो ऐं कुझु हू। मूंखे जेतिरो हेठि लहणो मां लही चुकुसि। हाणे जेकॾहिं तव्हां नवाब खान जो मूंसां ठाह कराइण था चाहियो त हुनजी कावड़ ख़तमु कराए हुनखे हिते वठी अचो मूं वटि, पोइ ई ठही सघूं। मूं सोचियो त मुंहिंजी घरवारी खे वठी तूं हिते ईंदे। तूं ईअं कन गॾियो बीठो आहीं। तो त मूंखे मारण जो पको प्रोग्राम ठाहियो होली मां, पर मुंहिंजे अकुल कमु कयो जो मां सजावल वांगुरु उन सां जज़्बाती न थियुसि। न त मूं तो वांगुरु टंगू भञी हेॾे मोकिले हां। जे तूं बचुल खे न वठी आयो आहीं न त ॿीहर कोशिश बि न कजां बचुल सां मिलण जे लाइ। फट मारींदो साईं, मां पाणे वञी बचुल खे वठी थो अचां, तुंहिंजी ज़रूरत न आहे। हा, पोइ ज़ाल तुंहिंजी आहे त इहा गैरत बि तोखे करणी पवंदी। मूं गैरत कई आहे, पहिरियां तोखे मारींदुसि पोइ ॿिया। हे भागा, पहिरियां ज़ाल खे त वापसि आण, बाक़ी गैरत पोइ कजां। सालू, पहिरियां तोखे लेटाइणो आहे, तोखे लेटाइणो आहे, तोखे लेटाइणो आहे, पोइ ज़ाल खे वठींदुसि। हट काॾे थो ॿीहर ते जवान जा पुट हाले मथा थधो पाणी। अच्छा चली आई जा, अकुल को नहीं जा, सी लॻो पियो आहे। हे सभा पाऊ थो वधाए पाणी धार। इन पाणीअ जे करे सियारो शुरू थियो आहे, मां वेझड़ छॾे वियो आहे। बेगुल हे सभा पाऊ थो वधाए। हे मूंखां कसम खणा, मां सुञाणा ई छोकिरीअ खे कोन जंहिंजा इहे नाला थो करे। वॾी ॻाल्हि करे चई नालो माईअ जो सियाणी, पर आहे त पहिरें नंबर जी इहा बेअकुली न जो तो जहिड़े डांबर सां इश्क करे।
केडी ते इज्जत ॾिनी माए पर तो न जाती ओ बेगुल एड़ी का बि छोकिरी कान्हे जेका सियाड़ी हुजे सियाड़ी न को छबे तूं ही चरी इहो सालू असांखे वेढ़ाइण थो चाहे त कंहिं न कंहिं बहाने त उहो मां नथो पातल रास त इहा ॻाल्हि हाणे ओ आयो थे पुछ अरे रे काठिया साहबजादी साहबजादी बचुल या साहबजादी आ शर्म भी कोन तो अचे मुई सांडरी केडी अबूथीअ खे साहबजादी था चओ अधी तू भली मूंखे बुरो भलो चओ पर बचुल जे नाले घटि वधि ॻाल्हाईंदी त ॻाल्हाइण ॿोलाइण खां हलिया वेंदासीं। अरे भाई बचुल जे करे तूं असां सां ॻाल्हाइण छॾे वेंदे हा मखण छो त बचुल सां रूह जा रिश्ता ॻंढियल आहिनि उन जे करे मां पूरी दुनिया सां टकराए सघां थो। अरे ॾंगा दुनिया सां टकर खाई सघी थो पोइ सिजावल खान सां टकर खा न जेको तुंहिंजे प्यार जे मथां कब्ज़ो कयो वेठो आहे हाँ छा सिजावल हिन जी महबूबा सां शादी तो करण चाहे हा बेगुल मूं इहो ॿुधो आहे लीमे खे चयो अथसि त तलाक ॾे नवाब खान बि चयो अथसि तलाक ॾे हाँ तू इहो चवीं छा थो नवाब खान भला बचुल खे तलाक छो ॾींदो बेगुल बचुल खे न उनजी छोकिरीअ खे असुल ॻाल्हि वाकई तलाक जी आहे बाक़ी बचुल खे विच में न आणींदा कयो इहो बचुल शर्त रखियो आहे त जेको नवाब खान ई उनजी छोकिरीअ जे विच में तलाक कराईंदो न बचुल उन सां शादी कंदी आहे इन शर्त खे मां पूरो कंदुसि। अदा मता नवाब सां इहा तलाक वारी ॻाल्हि कई तई त उते ई न गोली हणी पूरो करई मूंखे छा नवाब गोलियूं हणंदो मां नवाब खे गोलियूं हणंदुसि सीने वारियूं हणंदोसांसि उफट कंदोसांसि न छॾिया नवाब खान खे हलंदो हाणे त मरे ई मरे जहिड़ी हालत आहे चङो आ न इहो नवाब मो त डमर लथो नवाब जी ॻाल्हि कोन थो कया ही तो वारो भाउ सालू मरंदो चाचा मूंसां ई दरिया खान चालान थी विया हाणे के सुठे वकील सां मिलणो पवंदो ऐं इहो कमु तव्हां ई कंदो कोशिश कयां थो पुट मीर सुभाणे वञी शहर कंहिं सुठे वकील सां मिलां थो मां त चवां थो इहो ॿार बि सिजावल खान मथां विझो छो त हुनजो वास्तो सुठनि वकीलनि सां आहे हा मीर चाचा आरिफ खे वकील वठ ई कोन ॾींदा हिक जी ॿीण ॿुधाईंदसि पुट मीर जेकॾहिं सजावल खान तव्हांजो चवण वठे थो त इहो ॿार उन ते रखो ठीकु आहे चाचा मां सिजावल खान सां ॻाल्हाए ॾिसंदुसि मीर तुंहिंजे ऐं सिजावल जे विच में कॾहिं ठाह थियो आहे मां ऐं सिजावल पाण में कॾहिं विड़ियासीं जो ठाह कयूं पोइ बि तव्हांजे विच में नाराज़गियूं त हुयूं न हा इहे जेके थोरा घणा इख़्तिलाफ़ हुया उहे बग़ैर ॻाल्हियुनि जे ई निबरी विया हा बाक़ी साम्हूं वारो माण्हू जेकॾहिं नवाब खान जहिड़ी फितरत रखंदड़ हुजे हा न त पोइ असांजे विच में कॾहिं बि ठाह न थिए पुट सजावल खान मोतबर माण्हू आहे उन वटि जवाननि जो क़दुरु आहे हा चाचा सही था चओ सिजावल खान महल वारो माण्हू आहे मुंहिंजे ॾुखे वक़्त में बि सिजावल खान ई कमायो चाचा मां सिजावल खान सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि ख़ुदा कंदो त हू असांजे हिन कम में हथ ज़रूरु विझंदो सिजावल खान सही चवंदो आहे त मां कानून जो न तुंहिंजे दर जो गुलाम बणिजी चुको आहियां इकबाल साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे दर जी ड्यूटी कयो था त मां कानून खां वधीक तव्हांखे पघार थो ॾियां ख़ैर हिन ॻाल्हि खे छॾियो शिकायत खे छॾियो मूंखे ॿुधायो त तव्हां कम खे किथे पहुचायो मारी उठ खे नाकेल विझणु ऐं टंगुनि में डावण विझणु तमामु सवलो आहे पर सिजावल खान खे झुकाइणु तमामु ॾुखियो आहे जेकॾहिं आसान कमु हुजे हा त मां असद खे बदिली कराए तोखे हिते कोन घुरायां हाणे तो जहिड़ो माण्हू बि सजावल जे यारो गोॾा खोड़ी त पोइ असद कहिड़ी मयार हो त वीचारो सादो हुयो मूं अञा सिजावल खान जे अॻियां गोॾा न आहिनि खोड़िया ॿ चालू खेॾी आयो आहियां थोरो मूं साम्हूं वाज़े त कर ख़बर त पए त तुंहिंजी चालुनि में दम केतिरो आहे शेर अली जा कन सिजावल ख़िलाफ़ भरे चुको आहियां उनखे ॿुधाए चुको आहियां त तुंहिंजो दुश्मन नवाब खान न पर सिजावल आहे सिजावल ऐं ॿी ॻाल्हि त सिजावल ते ज़ोर रखे ॻाल्हियुनि लाइ राज़ी करे आयो आहियां ॻाल्हियुनि जे लाइ त हू पहिरियां बि राज़ी हो पर हुनजा शर्त एॾा ॻरा आहिनि जो ॿियो भले मञे न मञे पर ही नवाब खान त कॾहिं बि कोन मञे तव्हांखे पंहिंजे ज़िद तां लहणो पवंदो जेकॾहिं औरतुनि खे मोटाइणो आहे त मुंहिंजो पहिरियों शर्त आहे त औरतुनि खे वापसि कराइजे हिन जे लाइ सजावल जा गरे खां गरा शर्त बि क़बूल करणा पवंदा तव्हां सुभाणे तयारु रहिजो सिजावल तरफ़ सां ॿई गॾिजी हलंदासीं असां सुकल वण मां मेवे जी उमेद लॻाए वेठा आहियूं
वरी बि कोशिश कंदासूं त निपुड़े निपुड़े वो रस कढूं पाण गॾिजी हलंदासूं सजावल खे झुकाइण जे लाइ वधीक मालिक भले ई कंदो सजावल खे झुकाइण जी कोशिश कंदासीं। अकबर गाड़ी कट। जी बाबा साईं असांखे हलणो आहे छा बाबा साईं? न माजिद तूं ई करीम हिते रहो। बाबा साईं कंहिं ख़ासि कम सां था वञो छा? हाँ थोरो आहे ज़रूर। बाबा साईं वापसी जल्दी थींदी। हल अकबर। खबर नथी पई त वॾो अलाए काॾे निकिरी वियो। इहा ख़बर असांखे वापसीअ में पवंदी। करीमा वापसीअ में मुश्किल ॿुधाईंदो। ॿुधाइण जहिड़ो हूंदो त ज़रूर ॿुधाईंदो पर पुछण जी बि ज़रूरत न आहे। हीर तो वक़्त जे पोयां मूंखे लॻायो ऐं मूंखे न मिलियो त तूं नाराज़ थी पिए। हाणे असांजे अॻियां गुज़री वियो आहे ऐं असांखे वञण थो ॾे। बघियल हर कम जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे जेको उन ई वक़्त ते करणो पवंदो आहे। न वक़्त खां पहिरियां न वक़्त खां पोइ। इन करे असां थोरो लेट थी वियासीं। न मीर असां लेट न आहियूं। पोइ छो वक़्त खे हथनि मां वञण ॾियूं। अञा बि असां खां परे न आहे। तूं हुकुम कर त हिनखे चारई तरफ़नि खां फिरी वञूं। ना सोडल हिन वक़्तु जेकॾहिं पाण वक़्त खे बधी खणी हलियासीं न यार मां कंहिंजो मयारी थी पवंदुसि। मीर तोखे मूंसां वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं तूं ॾोही नाही सब्र खां कमु वठणो पवंदो। न तूं बाबा जे साम्हूं ईंदे न ई तूं वक़्त में हथ विझंदे। जेसी ताईं मां बाबा खे राज़ी नथी कयां तेसी ताईं तोखे उन्हनि खां परे रहणो पवंदो। छा तूं मूंसां वाइदो न कंदे इहो? इन करे पाण खे कुझु वक़्त जे लाइ ज़हर जो वठो पियारणो पवंदो। जॾहिं वक़्तु आयो न मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सोट मूं बाबा खे सम्झायो आहे त हू मीर सां जहिड़ो कॾहिं बि न कंदो ऐं तोखे बि सम्झायां थी त तूं मीर सां जहिड़ो न कजांइ। मां चाचा जी इज़त कयां थो। मीर में हथ कोन विझंदुसि सोट पर मीर धण हमरान जो वठी मूंखे ॻोल्हींदो थो वठे त पोइ तूं ॿुधाए त मां छा कयां। वक़्त सही सही ॿुधा छा कयो आहे मीर? चाचा साईं हींअर जीअं ई मां घर अचां पियो त ॻोठ जे ॿाहिरां रस्ते ते दोस्तनि सां गॾु मीर बीठो हुयो। जीअं ई हुननि जी मुंहिंजे मथां नज़र पई त न न मीर ईअं नथो करे सघे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी ज़ुबान मथां तोखे कॾहिं बि एतबार कोन ईंदो राणी। चाचा साईं तव्हां अचो मूंसां त मां थो तव्हांखे हली ॾेखारियां त हू अञा घणो परे कोन विया हूंदा। अचो। जे इहे कमीणा ॻोठ जे ॿाहिरां बीठा आहिनि न ज़िंदा कोन छॾींदोसां। हल वक़्त हल ॾेखार मूंखे। बाबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अम्मा हथ कढ। जेके कमीणा हला करे असांजे दर ते वेहणा आया उन्हनि खे छॾे जूं। वक़्त हल। बाबा
नीरव तू भी छो करे चलियो तू वाटे जो भी भरम न रखियो ॿीहर जे ॻोठ जे ॿाहिरां इहे अचनि त सहकंदो ची मूंखे न ॿुधाइजांइ सीने वारियूं सुठियूं गोलियूं हणजानि मारे पहुची मूंखे ॿुधाइजांइ चाचा मां तव्हांजे करे उन्हनि खां वॾी जान छॾाई जेकॾहिं ॿीहर नज़र आया त मारिया वेंदा ईंदा काॾे कमीना अॼु त भाग भला हन हलिया अदी तोखे ईअं नथो लॻे त असां हिकु क़ैद मां निकिरी ॿी क़ैद में फाथा आहियूं मूमल आज़ादी हासिल करण लाइ कुझु तकलीफ़ूं कटणियूं पवंदियूं आहिनि आज़ादी हिन मुआशरे में औरत खे कॾहिं बि नाहे मिली मूं पंहिंजी आज़ादी जे लाइ ॾाढी ड्रोड़ कई आहे न ॼाण त केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं केतिरी ड्रोड़ लॻाई आहे पर ही दुनिया चक्रे जीअं आहे फिरी गिरी साॻी जॻह ते पहुती आहियां पर मुंहिंजी आज़ादी जा ख्वाब त अधूरा ई रहिजी विया हाकमज़ादे हिननि खे दिलासो नथी ॾी न त हिननि खे ख़ौफ़ज़ादा करण बि तुंहिंजो हक़ न आहे चाची हिन खे ॻाल्हाइण ॾियो असां सखड़नि दिलासनि सां न पर हक़ीक़त पसंदि आहे हिते हक़ीक़त ॿुधाइण ते ऐं सच ॻाल्हाइण ते सज़ा मिलंदी आहे इन जे करे मूंखे ख़ामोशी रहण ॾियो मुंहिंजी भेण हिन जी ॻाल्हि का बि दिलि ते न रखजांइ सिजावल तव्हां सां का बि नाइंसाफ़ी न कंदो इन ॻाल्हि जो तव्हांखे मां थी भरोसो ॾियां अदी हाणे तूं ई ॿुधा त असां कंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयूं हिते त सभु को पंहिंजा सूर पियो रोए अदी असांखे हिते सूर रोअण जी का बि इजाज़त कोन्हे परायो घर आहे हर ॾुख सुख पंहिंजे दिलि में दफ़न करणो पवंदो सोचां पियो त इन सूबेदार इक़बाल जी ज़बान ते एतबार कयां या वरी इहो मूं सां चाल पियो खेॾे वॾा असां सां चाल खेॾण लाइ सूबेदार खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो ख़बर पई आहे त इहो सूबेदार इक़बाल इन नवाब खान जो ख़ासि माण्हू आहे जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ इहो सूबेदार मूंखे ऐं इन सिजावल खे मूं सां विढ़ाइण थो चाहे हाणे तव्हां ॿई सोचो जेकॾहिं सिजावल ऐं मां पाण में ॿई विढ़ी पियासीं त हिन में फ़ाइदो कंहिंजो आहे हा वॾा इहो फ़ाइदो त सिधो नवाब खान खे पवंदो हिन वक़्तु इहो जेको नवाब खान आहे न पंहिंजी शैताननि चालनि सां पंहिंजे दुश्मननि खे बर्बाद करे छॾियो आहे बाक़ी रहियो इहो हिकिड़ो ई सिजावल खान उनखे झुकाइण जे लाइ मुंहिंजे ऐं इन सिजावल जे विच में वाह भड़काइण थो चाहे हिन वक़्तु पप्पू नवाब खान जे वेझो आहे उन खां हक़ीक़त मालूम करे सघिजे थी इन पप्पूअ मथां मुंहिंजो थोरो थियल आहे इहो पप्पू कूड़ कोन ॻाल्हाईंदो इन पप्पू वटि ख़बर पवंदी इन नवाब खान जी दिलि में असां लाइ छा आहे ॿियो त इन सिजावल ऐं नवाब खान जे विच में ठाह थींदो या अञा अॻिते वेंदा वॾा जेकर तव्हांजो हुकुम हुजे त मां पप्पू खे वठी अचां जेकॾहिं पप्पूअ खे असां उतां वठी आयासीं त पोइ इन नवाब खान जो सिधो सौ छप मुंह ते पवंदो ॻोठ जे ॿाहिरों बीहो जेकॾहिं तव्हांखे उते पप्पू मिले त उनखे वठी अचिजो यादि रखो ॻोठ जे अंदरि न वञिजो नवाब खान जे सिजावल खुदा मुंह मत रहम कर मां रहम कर सिजावल खान सां जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे सिजावल खान हुन ते कॾहिं बि रहम न आहे खाईंदो छा चयो ई
तो मुझे तेरे के पास शेरली नहीं है। हाँ चलो चंपो ठके इहो मां आयो बाबा साईं इनके किथे पूरो कंदो? अकबर हिन खे त हींअर जो हींअर हिते पूरो था कयूं ऐं उछलियूंसि था कयूं आसे पासे वारे ॻोठ में। वो त बावल या नवाब खाने मथां इल्ज़ाम हिन जो अची ईंदो। छा अकबर सच में मूंखे मारी दो छा? हाँ अड़े मूं चङनि भलनि जा होश उॾारे छॾिया। वो तो गिदड़ जी मुंहिंजे अॻियां औकात छा आहे जो मां तोखे बख़्श कंदुसि? हाँ बाबा साईं सच इहो आहे न इहा जेकी मूं बाहि ॾिनी उहा नवाब खाने चवण त ॾिनी हाणे त माफ़ कयो न मूंखे। गुरण तोखे हाणे माफ़ी सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी शर्त ते मिलंदी। बाबा साईं मूंखे त सभु शर्त क़बूल ॿुधायो मूंखे। गुरण पोइ हाणे तोखे हीअं करिणो पवंदो तूं नवाब खाने जे चवण ते मुंहिंजो फसल साड़ियो न। हाणे तो मूंखे 1 लख रुपयो ॿियो थो तुंहिंजे खीसे में विझो। जीअं मुंहिंजो फसल साड़ी तीअं ई हाणे तूं वञी नवाब खान जे तेरे खे पाए छा थो चईं? हाँ ज़रूर बाबा साईं जीअं मूंखे मौक़ो मिलंदो न तीअं मां नवाब खाने फसलनि खे बाहि ॾींदुसि। चुप कर ॾे लठिया तोखे ॾियां मां मौक़ो त जॾहिं तोखे मौक़ो मिले पोइ तूं वञी कंदे पोइ मूंखे हथु चढ़ंदे। कुझु बि कर कीअं बि कर बाहि ॾींदे या न या वरी पोइ मरण लाइ तयारु थी वञ। मां साड़ियां थो बाबा साईं तव्हां हुकुम ॾियो किथे बाहि ॾियणी आहे। अच्छा बाबा साईं पेर ते अची वियो कमीणो हाणे छा हुकुम आहे? अकबर तव्हां हिन सां गॾु वञो तव्हां लिकी कुंड पासे ते किथे बीहजो हिन खे छॾिजो जेसीं ताईं हे कमीणो नवाब खान जे डेरे खे पंहिंजे हथनि सां बाहि नथो तेसीं ताईं हिन ते नज़र रखिजो। जेकॾहिं भॼण जी कोशिशि करे त हणिजोसि हिकिड़ी कुख वारी उते ई पूरो थिए। सम्झी वियो बाबा साईं। चङो हाणे मां घुरंदो हलां हिन गिदड़ लाइ त एतिरो ई गंज आहे। हले जावेद जेसीं ताईं नवाब खान जी दुश्मनी ख़त्म न थींदी न तेसीं ताईं असांखे निंड बि नसीब न थींदी। सरकार इस नवाब खान जूं दुश्मनियूं कॾहिं बि ख़त्म कोन थींदियूं। जेकॾहिं नवाब खान जी दुश्मनियूं ख़त्म बि थी वियूं न पोइ असां उन जे कहिड़े कम जा? ख़बर हाणे त मूंखे इजाज़त आहे न। अरे रे गुलन असां तोखे इजाज़त कीअं ॾींदासीं? इहा इजाज़त तोखे बाबा साईं खां वठणी पवंदी। हल अॻियां थी चावल ते चयो त इहो कमु करे पोइ तूं हलियो वञ न। ओ गुलन अजाया सवाल न कर चवाई तो अॻियां थी हल 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 सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।